ॿुधे नथो? केॾी देर खां सॾियां थी। ॿियो को कम अथई? बिना कम जे तोसां ॻाल्हाए त सघां थी न। मां एॾो वांदो न आहियां। गोहर, आखिर मुंहिंजो ॾोह कहिड़ो आ जो तूं मूंखां ईअं सफ़ा खफ़ा थी वियो आ? ॾोह कंहिंजो बि हुजे, जॾहिं वास्तो ई नाहे रखणो त पोइ वक़्तु ज़ियान छो कजे? गोहर, सदोरी बेगुनाह आहे। उहा त अगवा थी वई हुई। ऐं जे ॾोह अथसि बि त उहो त पंहिंजी क़बर में वेंदी न। घणे कूड़ ॻाल्हाइण सां सच नाहे लिकंदो। सदोरी गुनाह कयो आ, दाऊं करे तव्हां सच खे लिकाए नथा सघो। वॾे शोर में सच दफ़न नाहे थींदो। त छा हाणे मां तुंहिंजो इंतज़ार न कयां? तुंहिंजे पीउ जे शर्त मुताबिक़ असां हाणे शादी नथा करे सघूं। त छा हाणे तव्हां सदोरी जो संग बि न वठंदव? न, किनी मच्छी घर में आणींदासीं न त असांजो सॼो घर बदबूदार थी वेंदो। त पोइ मुंहिंजो छा थींदो? सभु कंहिंजो अलाह मालिक आ। हाणे तू फिक्र न कर, पुलिस जो मसलो भी हल थी वियो। अलाह कंदो त नादर भी ठीक थी वेंदो। इहा त ॻाल्हि ठीक आहे, पर इन निभागी सदोरी जो छा कयो? सदोरीअ जी शादी था कराए छॾियो। ॿियो सदोरीअ खे छा था करे सघो? शादी? इन निभागी सां शादी कंदो केर? वारिस ॿियो केर? सदोरी वारिस जी मंगेंदी आहे, उन सां शादी था कराए छॾियोसि। हाणे वारिस भी सदोरी सां शादी न कंदो, छो जो सदोरी ऐबदार थी पई आहे। सदोरी जे दामन ते अहिड़ो त दाग लॻी चुको आहे जेको सिर्फ़ सदोरी जे रत सां ई धोई सघिजे थो। हरगिज़ न परो, ईअं सोच बि न, ईअं कॾहिं बि कोन थींदो। मज़लूम खे मारण मुड़सी न आहे, इहो तूं भाड़ियाप वारो कमु कॾहिं बि न कजांइ। सुल्तान, तूं मुंहिंजी ॻाल्हि छो नथो सम्झी? माण्हुनि जा वात बंदि करण जे लाइ सदोरी खे मरणो पवंदो। सदोरी बेगुनाह आहे ऐं मां कंहिं बि बेगुनाह जे मथां तोखे ज़ुल्म करण कोन ॾींदुसि। त पोइ ठीकु आहे, दुआ कर त मुंहिंजो रत थधो थी वञे, मुंहिंजे अंदर जी बाह ठरी पए। अलाह सणाई कंदो, तूं रुगो सब्र कर। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।